आवाज़ सिंध न्यूज़ में ख़बरुनि अपडेट जो सिलसिलो जारी है। डोकरी का अहम ख़बर शामिल कयूं पिया रही बख्श अपडो जी रिपोर्ट मुताबिक़ डोकरी सिटी में सियासी समाजी अगवाननि पारां पाक फ़ौज की हिमायत में जामिया मस्जिद का पाकिस्तान मीडिया सेंटर डोकरी ताईं रैली कढी वई, जंहिंमें उलमा इकराम ऐं शहर जे मुअज़्ज़ज़ शख़्सियतुनि भरपूर नमूने शिरकत कई। उन मौक़े ते मौलाना शौकत अली जतोई मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त असां हर वक़्तु पाक फ़ौज से मुहबत कयूं था। जेको 9 मई जो सान्यो थियो आहे उन ते असांखे तमामु घणो ॾुख थियो आहे। आख़िर में पाक फ़ौज ऐं पाकिस्तान ज़िंदाबाद जा नारा हया। जनरल सेक्रेटरी हाफिज शौकत अली जतोई के तरफ खां ऐं उन बाशऊर गरीब आवाम जे तरफ खां उन मेंबरनि ऐं नुमाइंदनि जे तरफ खां हीअ रैली निकिती। असां दुनिया के ॿुधायूं था त पाक आर्मीअ सां मोहबत असां रखी आहे, हमेशह रखंदासीं। ISA खां असां उन्हनि गुमनाम हीरोनि खां गॾु आहियूं जेके मुल्क जा वफ़ादार आहिनि, उन्हनि खे सलाम पेश कयूं था। जेके मुल्क जा दुश्मन आहिनि उन्हनि ते लानत विझूं था। पाकिस्तान जे दुश्मननि ते पाकिस्तान जे दुश्मननि ते पाकिस्तान पाकिस्तान